अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया असांजो यूट्यूब चैनल। दोस्तों, उमेद कयां त तव्हां ठीक ठाक हूंदा। दोस्तों, अॼोके वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदा ड्रामा से तकरार जी किस्त छा आख़िरी किस्त थी वई आहे या अञा थींदी। दोस्तों, इन बारे में तव्हांखे ॿुधाए सघां इन खां पहिरीं मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा जीअं तव्हां ताईं असांजो नओं वीडियो पहुची सघे। हाणे हलूं था दोस्तों त वीडियो जे तफ़सील तरफ़। दोस्तों, छा तकरार ड्रामे जी आख़िरी किस्त में नवाब ख़ान मरी वेंदो आहे या बचंदो? दोस्तों, जी हाँ, नवाब ख़ान आख़िरी किस्त में मरी वेंदो आहे ऐं सिजाउल ख़ान ऐं बावल ख़ान खे 10-10 साल जी सज़ा लॻंदी आहे। दोस्तों, बावल ऐं सिजाउल ख़ान मीर खे ऐं मूसा खे बचाईंदा आहिनि ऐं पंहिंजी पाण ते सज़ा क़बूल कंदा आहिनि। दोस्तों, अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा जीअं असांजो वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों, हाणे हलूं था तव्हांजे नई वीडियो अचण जो इंतज़ारु कजो। शुक्रिया।